जाकिर हुजन साहब हींअर मां गुज़ारिश कंदुमि बुज़ुर्ग असांजो साईं मौला बख़्श शेख साहब खे वो महिरबानी करे नींदर अथोसीं मौला जी तरह आगे तो जमना आग में चवंदा पहले सिप में हेॾे होॾे ॿुधो था सॼी ज़िंदगी अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। कायनात का खालिक रसूल फातिहा बाकी न ज़िक्र रसूला बानी ने तरफ़ा नगर न्याज़ सबील रसूला ए मोमिनीन जो इबादत जी नीयत सां वेहण जो अजर कुल अजर पंजनि ॿारहं चोॾहं जी पाक ॿार आहिनि। चोॾहं मासूमी जे हथारां जेको अजर मिले मरहूम अब्दुल हक मरहूम ज़वार हामिद अली मरहूम नसीब अल्लाह मरहूम फ़कीर असदुल्लाह मरहूम गुलाम मोहम्मद ऐं मरहूम सिराज अली ऐं ख़ुसूसन उन्हनि मोमिननि खे जिन खे कोई यादि करण वारो कोन्हे खुदावंद सभई मरहूमीन खे महदी ज़मा जे हथारां रूह जी साथ हिन जे ज़िक्र जे सदके हिन जे दर्जात खे बुलंद कनि मुंहिंजा मालिकनि खे जवारे रहमत में जाइ अता कनि। अहिड़ी जाइ आहे मुंहिंजा मालिक जा त हुर जहिड़ा गुनाहगार बचिजी वञनि तोखे वास्तो थी सैयद जे उजड़ियल क़ब्र जो असांजा गुनाह बख़्श कर फरमा। कंहिं बि शरीफ़ मोमिन खे कमीननि जे मुहताजीअ खां पनाह ज़िंदगी गुज़रे त अली जे नक्श क़दम ते मौत जे त हुसैन जे नक्श क़दम ते खुदावंदा असांजी दुआ खे क़बूल कर फरमा। इमाम ज़माना जे ज़हूर में ताजील फरमा। दुआ जी क़बूलियत वास्ते समा औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन खैरिल मुबश्शिरीन वल मुनज़िरीन सय्यदना व तबीबि नुफूसिना व शफ़ी'i ज़ुनूबिना मौलाना व मौला सक्कलैन जद्दुल हसन वल हुसैन अबुल क़ासिम तय्यबीन तवाहीन अलमासूमीन वल्मज़लूमीन अला लानतुल्लाहि अलाइहिम मलऊनीन अजमईन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अली अंत शियतुक हुमुल फाइज़ून। सलवात पाक प्रोग्राम जे कबूलियत वास्ते की सही मरहूमीन जी मग़फ़िरत वास्ते ख़ुसूसन फ़कीर रमज़नी जी मरहूमीन ऐं उन जे दर्जात की बुलंदी वास्ते कोई सलवात पंहिंजे पंहिंजे गुनाहनि जे बख़्श वास्ते कोई सलवात मौला महदीअ जे ज़हूर वास्ते कोई सलवात गुज़ारिश आई आहे नमाज़ी का दाद देने की ज़रूरत है बस सिर्फ ॿुधंदा ई सम्झंदा ऐं सम्झण खां पोइ इहा शइ पाण ते लागू कयो त भली इहो न थिए त बसि इमाम बारगाह जो दर टपी अचो ऐं मौला जी पाक मिंबर आहे उहो जो मक़सद ई न आहे त कंहिंजी दिलि आज़ारी थिए कंहिंजी तोहीन थिए कोई तो असांखे पिटूं ऐं पारा था ॾींदो वञे
फिर मौलवी पान ॾे ॾिठो आहे जो असांजा तराखी थी सभई गुनाहगार आहियूं वरी असां में जे वरी अंदर में घिरंदो न असां दफ़ा अलाए कहिड़ी बदले ते पतल सची इहो थियो था हिन मिंबर ते वेहण वारे जी ज़िम्मेवारी आहे चाचा बाबा न्याज़ असां वठो पहिरियों सभी असांखो पुछनि त फिकी पियो न मिठी हलो दोस्त असांखे कार ते चढ़ी अचूं असां माना कमु वॾो आहे भले नंढड़ो मिसाल ॾेई वञा इहो गुलाब जी ॾिनो तव्हांखे ॿ पुट आहिनि मुंहिंजा मिसाल ॿ पुट हिकिड़ो थोरो प्यार में चढ़ियल आहे जो माउ जो पार थियल आहे ॿियो ईअं आहे वीचारो बसि ईअं हेॾो हिकिड़ो अचे बीठो ॿियो हेॾो हो जेको ईअं हो उन जो बाबा ख़र्च ई न करा मां 5 रुपया कढी न मां दफ़ा हली मसलो कुझु अहिड़ो रोज़गार जो कोन्हे 5 रुपया हो न चयो त मुंहिंजी हैसियत ई आहे जो मूंखे 5 रुपया मिलनि बाक़ी हो जेको आहे होम गवर्नमेंट जो अने इनखे मोटाइण त मुंहिंजो मसलो त बसि ई न आहे अच्छे साईं सौ तूं अलाह करे राज़ी थी मोटी आया ॿई 5 रुपए वारे खे चवनि था हिसाब कर काॾे खे हुन खिली चयो तो ॾिना ई 5 रुपया मां बिस्किट जी फारी वठी खाई बाबा वाज़ा बाबा तूं हलियो शरीर मां 5 रुपए जे करे न थप न छिड़ब न तंबीह न घणो बिहारियो मांसि हाणे जंहिंमहिल 100 वारो मोटियो हुतां ई अखियूं कुरियूं कई मांसि हेॾे बि मोतबर 100 काॾे कई तवचा करे ॿुधो ॿाहिरि न निकिरी वञो गाह पठे ते बाबा इहो भारी वतन चांहि पीतम बोतल पीतम बजे ठका चमाट कढ एतिरा ख़र्च कई हे जेतिरा मौला जी पाक आहिनि बारगाह में वेठा ठप 5 रुपए वारे खे लॻी या 100 वारे बसि मां वञा नतीजे ते त पहुची वई आहियां अल्लाह तो चई पता चोॾहं जो मुरीद आहे अलीअ खां वठी महदियत ताईं इन 14 जो मुरीद आहे घणो न घुर मोताजी मां न ॾींदोमांइ पिनाईंदो मां न पर जे घणो घुरंदे न त घणो पुछंदोमांइ खुमसुद ॾी सकात ॾिनई हज वाजिबी कई हाणे न कई त टंकिया पिया हूंदा उन टंकचण खां भलो आहे त बहितर आहे त ग़रीब त चङी आहे पर असांजे कॉन्सेप्ट सही थी विया मथे टेम्परेचर अञा बिल्डिंग अञा त सही अञा त तरा खजी तव्हां त कफन जा 2 त मिलिया अलाए कुंडो बि ॾींदा अलाए कोन अलाए पुठियों को ख़तमे जी दुआ बि घुराईंदा अलाए कान सुधा कपर में खाता त अॼु जेका तव्हां सां गुफ़्तगू करणी आहे ख़िलाफ़ जे अंदरि उनवान रखियो आहे त अल्लाह जे रसूल जी ज़बानी सां कहिड़ी आहे ज़बान ऐं जंहिंजे 63 ज़िंदगीअ जो लम्हे जो अल्लाह क़ुरान में कसम कयो आहे त फातिमा जा बाबा तुझे खिलण जो कसम तुझे बिस्तरे ते अचण जो कसम तूं घिटिन मां घुमी वञे तेणो को मां जो लाल ई कोन्हे जो मां रब जी भीत पवेसि पर तूं एॾो अज़ीम आहे जो घिटिन मां घुमे न त क़यामत ताईं कसीदो क़ाइमु करे छॾियमि ला उक़्सिम बिहाज़ल बलद व अंत हिल बिहाज़ल बलद व वालिदन व मा वलद लक़द ख़लक़ल इंसान फी कब्द फातिमा जा बाबा मां के उन गलिन जो कसम जे मां गुज़री
माना एॾो अज़ीम आहे न विच ते हिकिड़ो ब्रेकेट तव्हांखे चिमल ॾेई हे पीर साईं ॾिसो था जेके घुमनि वॾा पीर साईं नालो ई नथो खणा सभु भला वरी ॾन उन खां वठंदा जेको तगारी का पाण में क़ुरान खे ॾिसो का तब्दीली आहे ओ साईं पेजारे ते मुर्शिद हे बच्चा तो पाले तगारीअ ते कुटी खपे तो जैसे मैं लिखाएगा शायद माना कब हो पीरन जेके असांजा 14 पीरन उहे मटन हे पीर मटन अचो मुस्तफ़ा खां वधीक इन धरतीअ ते न रब पैदा कयो न वरी क़यामत तक पैदा थी जो अल्लाह तो चए वो मुंहिंजा हबीब वो मुंहिंजा यासीन वो मुंहिंजा तोहा वो मुंहिंजा मुज़म्मिल वो मुंहिंजा मुदस्सिर वो वजह तकनीक काइनात तुंहिंजे इन चेहरे खे बनाइण खां पोइ बसि इहो मां कलम ई भञी छॾियो त वरी तो जहिड़ो ठाहिणो माना एॾो अज़ीम आहे न ताक़त केतिरी अथसि हिते अलाह करे को यूसीअ वारो चेयरमैन थो थिए कसम खाए को ॿई ॿाहूं थी पई हे जेके वीचारे बच्चा कढी वोट ॾिना हाणे त नाह कोई इहो थियो त वोटनि खां पोइ माण्हू बि ॾियारे तो असां वारे खे वोट छो न ॾिनो अब तो खत्म नहीं तो भाई ऐसा था तो लाई तू शियो कंजुआ शियन जी हिकिड़ी लिस्ट तो पढ़ा त शिया थींदा कीअं माना तुंहिंजो मक़सदु आहे इहो माना ज़िक्र हिन निड़ीअ खां न लथो थी नी तिस्प्रीन जे टिकीअ में तो ते अमल कयो अलीअ जी विलायत तो में तब्दीली न थी आहे छाते बाजी ॾियारी थी लॻे माना साईं मौला जो मां मौला तो पंहिंजे तरफ़ां नथो चवां मौला अलीअ जो फरमान पढ़ो माशाअल्लाह जय जी ज़बान सादी मोहम्मद वारी सागो ई मोहम्मद नो कंहिंजे खुशामद लाइ फरमान जारी कंदो आहे उन जी विख विख अलाह जे रज़ा जे लाइ उन मौला जो फरमान ए पंहिंजी अमानत वठ जेका अली जे ज़रिए तव्हां ते पहुचे थी मुंहिंजो मौला तो फरमाए त अली जो कलमो अली जे वलीउल्लाह पाण वारो तुंहिंजो भाउ आहे जियो जियो चाहे तुझे पी जो कातिल छो न हुजे बातो माना तुझे भाउ जो कातिल तभी हे भाउ तुझे पी जो कातिल हे भाउ इतवर असांजी ॾियारी ट्रेड़ी वट छो न ॾिने कमाल एतिरो ज़हन बची वियो मौला जे साथ जो कसम अल्लाह जो रसूल तो चवे एक दफे हसनैन जो बाबो अबू तुराब मोहम्मद सां गॾु वेठो सहाबन जो सथ लॻो मस्जिद नबवी मुतबर्रक ज़मीन ज़बान मुतबर्रक जंहिंजे लाइ फरमान उहो मुतबर्रक हीअं भाकुर पाए हसनैन जे बाबे खां भूसा वठनि भूसा वठी ऐं चइजे हसनैन जा बाबा अॼु मां कामयाबीअ जो सर्टिफिकेट मां मोहम्मद थो विरहां विच ते साईं सम्झो ॻाल्हि जे ॻाइणो आहे हीअं असां ईअं अव्हांखे पैसा वसायूं था जो बिरादरी आहे न ॿियो वरी भरिजे थो नी त लानत यकी त खयूं वञा घर साबुण जी चकी कान्हे सर्फ जी टबी कान्हे चांहि जे लाइ पुट वधंदा भितियूं चटींदा हिते वरी हल माना उहो ॻाइणो बि जॾहिं ॻोठो थो अचे न
त ज़हन में रखियो तो अचे त चाहे यज़ीदियत अगर आया पर कामयाब थियणो माना नाकाम थियणो नथो चाहे पर जे फुटन जो वापारी आहे चए तो भाई फुटन में पानी विझणो पए तोर में खट करणी पए ना पर वापार कामयाब करणो भाई आए पर जे नौकरी जे मनसब ते वेठो आहे पट्टे वाला भी ॾाढा चाहींदियंस चए तो रिश्वत खाइणी पए कंहिंजा बच्चा चिकाइणा पवन पर हक़ खाऊं पर नौकरी कामयाब माना नाकाम थियण भाई रात जो औरत आई नचण उहा बि चए थी कुझु बि थी पए पैसा बोरनि जा भरणा महफ़िल कामयाब करणी माना इंसान जे फितरत में नाकामी रखियल ई नाहे हिते PhD जा इम्तिहान हलिया PhD GST उते मुंहिंजो पुटु ॾेई आयो इम्तिहान हिते सॼे ॻोठ कांधड़नि जे अचे जो मला भई मुबारक पुटु कामयाब थी वियो सॼे ॻोठ वरी उन क्रॉनिकल ते उतां जे ऑफिसर लिखी मोकिलियो त तुंहिंजो पुटु नाकाम कसम अल्लाह जो तव्हां पातो ई कोन मुबारक हिननि जी कम जी आहे जा हुन जो सर्टिफिकेट कम जो आहे ये सॼो ॻोठ बेकार न ऐं काराए थो कहिड़ो हुनजो हिकिड़ो अखर त पोइ दुनिया चई मां कामयाब पुटनि वारो चई मां कामयाब पर कामयाब उहो जंहिंखे अली जे तरफ़ तां सर्टिफिकेट मिले माना हिते कामयाब पुलसरात कामयाब कब्बर कामयाब अशर कामयाब ऐं वीज़ा कामयाब पोइ कामयाबीअ जो सर्टिफिकेट कांधड़नि खां वठो या अलीअ खां लाकर पाए जे हसनैन जा बाबा मां ॾिसां थो मोहम्मद अखियुनि सां त इलाही इमाम थींदा जेको चङी पटकी बदलो चवंदो मां बि इमाम जेको वॾी चादर वेड़ींदो उहो बि चवंदो मां इमाम उनजी दुनिया जुतियूं चुमंदी जे जुती हथ न ईंदनि त टायर चुमंदा पर मां अॼु सर्टिफिकेट ॾेई थो वञा या अली अंत शीयतुक हुमुल फाइज़ून अली तूं ऐं तुंहिंजा शिया कामयाब माना ख़ुशि थियासीं दिलि ख़ुशि थी आया आहियूं न त असां मौला जा शिया आहियूं पर सच सफ़ा सोन ॾिसां हिन दौर जा शिया पंहिंजी रहियत अरे माना सभिनी जी तमन्ना आहे न त मौला महदीअ जे फ़ौज में भर्ती कर त कोई इनकलाब आणियो अलीअ जे दौर जा शिया अलीअ जी रहियत हसन जे दौर जा शिया हसन जे दौर जी शियत महदीअ जे दौर जा शिया हिकिड़ी नंढी झलक ॿुधायां त अलीअ जे दौर जा शिया कीअं चवां किथे हलो मौला जे ज़ात जो कसम आहे हिन धरतीअ ते जीअं अबू ज़र सलमान शीर न मासूम न नबी न अल्लाह जा नुमाइंदा पर अली जे नक्श कदम ते हदी पहुता उन दर्जे ते उन मकाम ते पहुता उहा तक़वा ऐं परहेज़गारी अख़्तियार कयूं जो अल्लाह जे रसूल चयसि मौला अली चयसि ए सलमान तूं असां अहल बेतन मां इहो जॾहिं सलमान ॻोठो हलियो पंजनि जा नाला क़ुरान करे त आशिक़ थियो पर असां काथे असां अदाकार अदाकार कीअं हूंदा आहियूं कमल मौलवी थी वेंदो आहे कमल थाणे कमल वहशी कमल वरी ॾिसे त सदर बने वरी हे मसलो ला करे हिते न हुजे कमल या हुसैन लॻी पजा हर जुलूस में कमल वारे सादो माण्हू ॾिस त होटल हिन जुलूस में
वरी बारो भी कोन गुजरियो अञा निशानी जो था थी होते भाई वरी हेॾे मां चयो तूं अज़ादार नहीं अदाकार सलमान एड़ा नौजवान मटियालीअ जो शियो ॿुधो अथई पहिरियों कारवलीअ जो ॿुधो ऐं पाण ते इहा शइ लागू कयो 5 नौजवान अहिड़ा उथिया तूफ़े में हिकिड़े खे भापर में चयो यार अहिड़ो को ज़िंदगीअ में ॾींहुं लिखायो जो अलीअ जी ज़ियारत पहिरीं मूंसां जब मस्जिद में अची न बसि हिकिड़े खे ॿुधायो त बसि मौला जे ज़ात जो कसम आहे राति जो 2 बजे वञनि त सलमान अॻियां वेठो आहे 2:30 बजे वञनि त सलमान वेठो आहे सुबुह जो वञनि त सलमान वेठो आहे थर थकी लेसे पान 12 बजे वञनि त सलमान वेठो आहे अकर जी कदम ते चो त मौला नसीब भी करण न थो यानी जो हाणे हीअं कयो हीअ घिटी गली गुज़रे थी इन घिटीअ सां वेंदो आहे मौला मस्जिद में बसि हिकिड़ो हुत बीहे जंहिं महिल मौला टपे त बसि सतु कयो त बसि हली ज़ियारत कयूं सलमान अलाए केॾी महिल ईंदो ॾिठऊं त साईं सम्झ जो ॻाल्हि खे ॾिठऊं त वाकई कदम पाक बि हिकु ई माण्हूअ जो पियो आहे भॼी मौला सां अंदर जो टपिया त सलमान वेठो हसनैन जा बाबा ज़हरा जा शोहर वॾीअ जो असांजी नाकामी थी वई आयो काथो ऐं साईं माण्हूअ ते हिकिड़े जो पेर पियो आहे कदम ही काथा आयो जेको सेंटर जुमिलो तव्हां ते पहुचाइणु चाहियां थो क़ुरान करे पाण खे लागू कयो जी सलमान काथो आहे जी मोला जातो तूं आहे जी माण्हू त हिक जो पेर पियो आहे जी आली तो जो हिकिड़े ॾींहुं मेंबर ते चयो हो त मुंहिंजो शियो मुंहिंजे नक्शे कदम ते हलंदे गरजीता जो हुसैनियत 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 यसीदियत खानदान बतून तो ओरी सलवा हसनैन जा बाबा कल जो चयो मुंहिंजो शियो मुंहिंजे नक्शे कदम ते हलंदो यानी माया तुंहिंजो शियो मां शौरी तौर ते गुनाह नथो करे सघां अब तव्हां पंहिंजा हक़ गिड़काईंदो तव्हां नियाणियुनि सां सुल्ह कंदो न भला मां तुंहिंजो शियो आहियां अॼु वरी दिल में टल में त सलमान जातो मुंहिंजो मुर्शिद कदम रखी वञे न मथां कदम अहिड़ो रखेसि जो टपण ॿ दुनिया चवे त हिकु पोइ जे ईअं हलायूं त पोइ सुधरिया आहियूं पर जे न मौला हेॾे असां त पोइ ठगीअ सां जन्नत न मिलंदा ई न दुनिया खे धोखो ॾे अलीअ खे जन्नत धोखो ॾेई नथो वठी सघे अना सलमान छियो और मंजिल तक केतिरी तक रमजान शरीफ ॾिठो अबू ज़र चयो सलमान रोज़ो तो खोल रहा है अबू ज़र चयो सलमान अॼु रोज़ो तो खोल रहा है जी मां बेघर आहियां पर बेदर न आहियां नमाज जो हूंदो बदलो असां साईं हेॾी मोबाइल आहे क़ुरान कंदो मां असांजा 8 किले खां वाधा खीसे में पई आहे ॼण बसि रत में शामिल ॼण इन खां सवा असां जो मूंखे त सही बेसूरो थो लॻे बाप बि कजो अचे जो हीअं मथां से मां हिकिड़े ॾींहुं चयो अधो थी जा अरे मां थी अची बात आई त कचहरी करे पीउ तुंहिंजे ॻाल्हाइण खां सिके थो वेठो मिट माइट तुंहिंजे लाइ वेठो आहे ऐं तुंहिंजी हाण हला बच हल भाई तूं पुराने दौर जो हिन में वॾा मसला आहिनि मां चयो भई इहे वॾा मसला आहिनि त पुराणे में वॾा मसला आहिनि सिके छो न
पढ़े छो न छो वक्त ज़ाया छो थो करे सलमान खे चई रोज़ो तो खोल रहा चई बेघर आया पर बेघर न आया नमाज जो सिर्फ पतलू मां चो न त हेडी मोबाइल रखे तो पर हेतरी सजदे का खीसे में छोर को पढ़ाई पर न रख ऐं अहिड़ो त असांजो ज़ुबानूं बंदि थी वियूं आहिनि सॼे ॾींहं में जेके के सच चई वञे सियासत जा हवाला न कंदासीं ॼण सेनेट जो चेयरमैन थियो वरी जो अचे वापार ते शुरू थियासीं न पढ़ंदासीं त पोइ अली जो फरमान सॼे ॾींहं में मौला जे ज़ात जो कसम आहे चई अबू ज़र इते वेह तू छा थो चाहे चेर मां फूतलू खाईंदो आहे चेला हिसो को खाली आहे फॾे में विध हुई पर वेह त तोखे न वठी वयो सब्जी सुहारी आरे वठ जे दवा पैसा कोन जीअं मौला तीअं मूंखे आवा हे बतलू गिरवी रखो मांखे तो पन्न फूटने दादी मेहमान आयो साईं कुरान जो मांखे कसम आहे हीअं जो मोटियो त मारंग चुल्हे खे घणा हूंदा आहिनि ट्रेन हाणे आला आहे अॼु अमड़ियूं कंदियूं अचे त हिकिड़ो मारंग भॼी पियो आहे उन भगल मारंग जे जाइ ते अबू ज़र पंहिंजो पेर ॾेई वेठो हाणे चुल्हे में टांडे में मारंग में फ़र्क़ु केतिरो आहे माना सड़े न पोइ पतो पियो त अलीअ जे शीए खे भाउ न साड़ी मारंग खे बि हथु लाथईं त ॿरे वरी जो अबू ज़र जे पेर खे हथु लाथईं त दर्द लॻो हीअं ॾिसी चई सलम इहो अबू ज़र ताक़त ॾेखारण थो चाहीं चईसि हा कि तूं पेर विधो आहे न ख़बर थी त मां दर कहिड़े ते रहंदो आहियां चईसि काथे चई बतूल जे दर ते इन विच में हिकिड़े दरवेश शेर चयो आहे त वहां की चीज पालूल के वहां की चीज यहाँ भेज रहे हो ये कैसा असूल है पालूल मथे ॾिसी शीए चइसि दरे बतूल पर सिर को झुकाना क्या बात फजूल है मां बतूल जे दर ते रहंदो बस पेरो कढ मां सलमान अंदर टपा तो जे कपड़ो पे बेरो थी वने त मां अलीअ जो शियो ई न माशाअल्लाह ओ भला जे न दग ते हलिया आयो सलमान ने मालो गुसाई ओ बा ना भला दाढ़ी पुराई है ना ब्याज जे वे जो ना पर इन वाला तो लगे संदो छा चे तो ना चित्ते चित्ते अली की सीरत मिलदी ना जे अली नमाज पढ़िया त मां नमाज पढ़दम अली अदालत कया त मां अदालत कंदम अली मजूरी कया त मां मजूरी कंदम अली जहाद कया त मां कंदम जादे अली हलंदो ओ जे ले तो लख मुबारक ना बाबा पर जे ना त वे पट को मेड़ दव को जोगते मसलो हल ही न थींदो हां एत मजलिस में ते लानत करण सा यजीद ते लानत हुई आहे पर मसलो हल न थींदो हुसैन तो चए त तू बददुआ ते हलियो है ओ बा असांडा सिंधी आयो मुझा मालिक साईं इन फलस्तीन ते जेको ज़ुल्म कियो इन ने त प्यार माना पिट पारा ते जाड़ा शौकीन आयो ए आनी ओजे हुसैन पारा तो देहा तो बच्चा कढे आ जा हुसैन जो पारा ते कम न हलंदो आशिक सहर प्या कर जेके बेहदसी बेसन करू करे कातिल जा हमेशा हैराक लगी थे नव लतीफ चे फन्ना क्या फेरा कर तोड़े चिकन चाकत बे आ नसलन आमसा सदाई थी सबका पर इते भुख न पासे का इते जेड़ी तेड़ी ज़ात जी चुंबशी नाए जा मासा हले सा जेका जियो मिठो ही न अरे हैदरी असा के गर्मी भी न लगी हां सुनो भी साथ खादो भी सुबह दा चाय बस बिस्तरे ते
बाकी जन्नत खपे माने डटे पके के कम हलत मौला जी ज़ात जो कसम सलमान नक्श कदम ते हलो रिणवा किते अबू जर का शिया जी पचार तब शिया कामयाब मुझे इमाम कयो यो फरमान कयो आयो पियूं साईं जे तो के शाम तो मोकिलिया आने मुल्क बदर का पाने दुहारी यो हिनन जे नजर में दुहारी हो कुत्ते जो गयो त तपली का केड़ी साईं फट्टो है सब्जी जो यो सब्जी जो फट्टो जे को 50 रुपए बटालू लगो आ बते जब वध होई को न था फट्टो सब्जी जो हणे सजे गोठ में ऐलान के अचो मुक्त में थो लियाव यो वाह सेवा हाणे जो खबर पई मानन के दवा मुक्त में तो बया दुकान ते बेचारा बदल लियाओ बास दींदा ए मजदूरी करे वाड़ी करे फट्टो हणी सब्जी पे अचन जो सब्जी आला तो मां के भी चे बस जो कीमत न पैसा न बन न बस को जुमलो मासा गड़ी जी चो त अली हक जो को न मने सो काफर की बाबा इन चवण जा साके चवण मां अली जो शियो ताकि शियत जी प्रचार करनी है 8 डी सब्जी हलाई जो जुमो फट्टो बंद कर रखी छे अरे मामू तो हैरान बिस्मिल्लाह अब एक काटे जो दरवेश जो सब्जी हले जियो जीवन मस्जिद में बिस्मिल्लाह अब असा के मस्जिद ठाणो लगे तौबा छो हल जाओ होटल ते वेंदा दे यारन सा वेंदा दे दोस्तन सा वेंदा दे कचहरियों का दासन कुरान जो मके कसम मुझे वो मौजू ना है तो मस्जिद के बारे में आयत तो कुरान की बुध में इन्नमा यामुरु मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाह अल्लाह तो जे मोमिन हुए हैं जो के मस्जिद के आबाद कदा भी उन जी निशानियां तो उन जो अल्लाह ते ईमान आ प्री निशानियां त कयामत ते ईमान दस चौथी निशानियां त के टिकटर का डाढे का सालिम का नट जंदा है अल्लाह का मना अल्लाह हो खाट जदा बिचते जुमलो दई वनामा ये ओते तो जा कोई सदी में हमें निशियो होयो जीवन अरे तो को इन पठाण जे लाए बस क्या मसत पूरा पैसा जा हला त मसत लातो वरी गंध पजी उथल शहंशाहियत के हटाइण का मजाक आ ज़बान सा कम न हलंदो किरदार ताकत वारो बना हमें जो किरदार ताकत एडी है माशाल्लाह जेकी मस्जिद दे वींदो न तो ते दुकानदार जेके बैठा होना ना किरानो हलाइण वारा वे घड़ियों खुमैनी रहमतुल्लाह अलैहि जे वञण ते सेट कंदा त घड़ी गलत थी सके थी खुमैनी टाइम खां गलत न थो थी सके असाइनमेंट जो ठक्का यार हे उठो तो बेसा मर्जिया मालिक ए ढपजे उठो तो बेसा मर्जिया तो मालिक अल्लाह तो जे तुझी मर्जी न हलंदी मुझी मर्जी हलंदी जे अली जो शिवा त को कानून घाट सही रजा शाह पाली के मानू मोकले से त सैयद अला के दिस $2 करोड़ दियाए थो हां जियो मुझे मुल्क में लिखरी वन अज जका दुबई में सुलम थो हले ना सब ओडे भगा था वे फलाणे जी चाय जी दुबई फलाणे जी चाय दुबई चाहियो अरे रे कमाणे इंदा आयो ना असा जा वरी सही पई अथ मथे जिए जे करे असा का जियो उन जो नाले खण में तो के फालित थो सदका बेड़ा कुरान के दिसो मुझे रब के दिसो ता जे मोहब्बत जो मरकज वदी अली सुभान अल्लाह कोई न थो
कोई को न छॾाइयो हे कुल डटा आहिनि ॿ करोड़ डॉलर जाए तो निकिरी वञ उन पंहिंजे सैयद ख़ुमैनी रहमतुल्लाह अलैह अली जे शीअ चयो 4 करोड़ डॉलर ॾियां थो या उरियानियत ख़तम कर घणा साईं 4 करोड़ डॉलर शैतानी से नो ना ए जनसर को कुछ नहीं कही जा लगता भी साजा कौन छुट्टी के पेमेंट तो गलत है यो माके दी तो का था यो पूछी का जोस जो तो ख़ुमैनी रहमतुल्लाह अलैह दी दे का था जो माके ताके समझी हो त ता पूछण छो आया आयो मां काॾाई न वेंदो मतां जे त इसराइल ऐं अमेरिका लांतीअ खां वठंदुमि मुंहिंजो किरदारु एॾो साफ़ आहे जो इन सदर चौक ईरान ते हीअ चादर विछाईंदुमि न हीअ क़ौम मूंखे 4 करोड़ डॉलर ॾींदी अहिड़ा नथा थियो कम न हलंदो कुझु बि थी पए पाण खे भले डटा वेठो थे कुझु ई न थींदो सैयद हसन नसरुल्लाह शीवान लेबनान में 10,000 कुल फौज अमेरिका जहिड़े कमीने सां मुंहुं ॾेई वेठी जाते क्रूज़ मिसाइल जदीद टेक्नोलॉजी पर मचालंदो अथसि जो हसन नसरुल्लाह सां हथ अटकाए हिकिड़े साहब जो पुछे साईं मौलवी नाम त भाई तूं हेड़े सां कमीने सां कीअं अटकियो बीठो अली जो शीर हाँ मुझे मौला जो फरमान आ त मुझो हिकु शियो 40 माण्हुनि ते गालिब हूंदो पोइ हिकु मुल्क 40 मुल्कनि ते गालिब जेॾी महिल ताक़त आई कान हूंदी सब जगह चुगलो कुरान करे पंहिंजे दिल में सांढियो जैसे ताक़त छा जी थी जी ॿुधाए जी मुंहिंजी 10,000 फौजा हिकिड़ो अहिड़ो फौजी बि कोन्हे जेको तहजुद कज़ा कंदो हुजे तहजुद कज़ा करे त फौज मोकिलियो छो त मुंहिंजी ताक़त आहे मुसल्ली मुंहिंजी ताक़त आहे तस्बीह मुंहिंजी ताक़त आहे सजदो असांखे जे थोड़ी चूंडी थी पए ओ साईं वॾेरा साईं ओ बा ओ एमपी साहब दिले बाब ओ बाब बनाया अल्लाह तुझे बंदा तो के चेहरा चादला संता नती दिनो थमा इने धिक्का छो खाइयो तो राई सब्जी इन जो दे शियत जी प्रचार हाने बि मार मुंहिंजो निकांदड़ा साहब त हुकूमत वटो लिस्ट निकरंदी फलाणो मौलवी पैन वाह वाह फलाणो मौलवी न पढ़ंदो छो बा असांखे के लांकू वजाना असांखे के घटि वधि ॻाल्हाइजो असांखे पंहिंजे रायपुरनि जो ऐलान आहे त कंहिंजे मुक़दस शइ जी तौहीन न कयो असां जा चऊं था अने सुन्नत वहाबी देवबंदी चकराली हंबराली असांजा ॿाहिरि आहिनि पोइ पैन छा चयो पतो पियो त असांजे ज़लीलनि खां डुबियल आहिनि जीअं सजाद मौला खे मिंबर ते मावीअ जो पुटु चढ़णो न पियो ॾिए न पुटु चएसि बाबा हे ज़ंजीरनि में चकड़ियल कमज़ोर 1600 मील पंधु करे आयो आहे छो न त तकरीर करणु आवाज़ जी बाबा तोखे ख़बर ई न आहे हे हाशमी पुटु आहिनि हे अली जो पुटु आहे जे मिंबर ते चढ़ियो न जेसि ताईं असांजे नस्ल ते पलीत न कंदो त रहंदो पोइ जंहिं महिल असांजा मौलवी वीचारा चढ़नि था न पोइ जेके नौजवाननि खे झलींदा आहिनि एॾे न वञिजो एॾे न पोइ जंहिं महिल को अची थो पए ऐं हक़ जी ख़बर थी पएसि न त हुनखे गले खां वठी ऐं चवे थो तव्हां जहिड़ो चवंदा आहियो त हेॾा मोतबर छा चवनि जे शीयत जी प्रचार करे घुराएसि कंहिंखे अबूज़र खे हे त मां अलीअ जे शीअनि जी ॻाल्हि थो कयां वेंदो उघाड़े पुठ जे पुठीअ ते सानुनि खां पलाणनि खां बिना जंहिं महिल वाढ में वधी मोकिलियोसि न त जंहिं महिल हिन जा ज़ानू रसनि पिया न शाम जे रस्तनि खां वठी हिन जे गोश्त जा टुकर रस्ते खां किरंदा पिया
पर पोइ बि ओॾे ॾिसी ऐं चइबो यार इहो त का तकलीफ़ ई कान्हे मूंखे तुंहिंजी तकलीफ़ करणी आहे त शीयत हक़ आयो जो ॾिठे थो खलीफ़े जे दरबार में सोन जा ऐं अशरफनि जा खोड़ा लॻा पिया ॾिसी ऐं चए त विराए छॾियो थो ईअं न चए त मुंहिंजा हे साम्हूं छो ज़ख़्मी कराया थी न पंहिंजी ॻाल्हि ई न कयईसि हे दर्द त अलीअ जे इश्क में थो सहे न चए हे छो न कराया थी विराए छॾियो थो चएसि अबू ज़र तोखे पसंदि में पसंदि शहर कहिड़ो आहे चई पसंदि में पसंदि शहर मके खां वधीक को आहे ई कोन्हे चई छो चई मुंहिंजो इमाम हुते आयो हो हसनैन जो बाबू मुंहिंजा सजदा हुते अल्लाह जे रसूल जा घर हुते अबू तालिब हुते अब्दुल मुतलिब हुते मां बेहयावन मां बाहया बनमोद चई ना पसंदीदा शहर कहिड़ो चई रब जा जातो न मां हुयुमि चई हाणे मोकिलिया ई ओॾाई ॿाहिर जो नथो मौला जे ज़ात जो कसम आहे त अली दरवाज़े ते मिली भाई ऐं चएसि अबू ज़र अॼु जेका तूं पाण सां ईमान जी दौलत खणी थो वञे न सुभाणे हिनखे हिनजी वॾी ज़रूरत पवंदी जेके वेठा आहिनि ऐं जेका तूं हिननि वटि इहा दौलत ढूंढ शेर पढ़ी वञा जे निंड नथी अचे सम्झो ॻाल्हि खे बाबा साहिब त हे घुर छा जी आहे चए थो मुला लख मुसावर अखर मिड़ई हिकिड़ो हिननि जी ढूंढ में हिननि जी मुर्तनि में अख रब तनी खां रख जो हली हली थियनि हराम हे त कुली ते पियो हूंदो न हे जेको कठे कयो आहे क़ुरान करे खपड़ा बटू करो इज्जत जे जीवन का कमाए पिनण हराम आहे मसाइब न तो बड़ा बड़ा साइन जो सकीना जो तारीखी जुमलो पढ़ा कई रात बाबे जे अॻियां वेही चईसि बाबा जो तोखे सुभाणे दफ़न न कर न त मां अबू ज़र जे धीउ वांगुरु रस्तनि ते वेही दुनिया खे चवंदुमि अचो मुंहिंजो बाबू दफ़न हे अलीअ जो शियो अचो अॻिते वधो त मौसम कहिड़ो शियो न नंढी खची ॾिसी मौला मथो बि चएसि मैं समझ ये खची ॾिसे चएसि हा मौला जी वॾी थींदी तोखे हिनखे टंगींदा मथे तुंहिंजो टंगो बि वठींदा तुंहिंजूं बाहूं बि वठींदा मां खे अहिड़ी ॻाल्हि करे कोई कोन ॿोलवी मां ते खची लॻा सुबुह शाम ॾे त मां हिनखे बाहुनि सां वठां मां पंहिंजे लाइ थो चवां तव्हां मां भलायो पर हेठि सजदो शुक्र थो करे ऐं मैसम चयो हो मौला अॼु त महिराज कराए छॾी तूं पंहिंजी ज़बान सां चई थो वञे त तूं चईश कॾहिं इश्क तुरचो आहे न मां त न एतिरी खारक जी टोकरी खणी थो खपायां मुंहिंजी हैसियत केरु आहे हिकिड़ो तारीख़ जो जुमिलो तव्हां ते पहुचायो वञा काइनात वजहुल्लाह ऐनुल्लाह सिरुल्लाह बाबुल्लाह सारा जे शोर जे दुनिया सिके पई ॾिसण जे लाइ अली वरी सिके पियो त इहो मैसम काथे जो भिटिया जो मोड़ में मिली वञे खार तुंहिंजी टोकरी से अॼु त मौलवी बि कोन थो खपाए हेॾो मौलवी खार मां त पंहिंजा बस खार जी टोकरी आहे ऐं चएसि मैसम तूं वञ मां अली तुंहिंजो खार का खपाया थो मशरक़ खां मग़रिब त मां को ॿुधायो त वॾेरो जेको नौकर जो खार का खपाए न मिलंदव काॾो किरदार अहिड़ा आणियो काॾो एॾो सीरतूं आणियो बसि सलमान खे चई वञ तूं गाहु कठो कर वञ न तूं अवधे तूं मुंहिंजो जो मिटीअ ते वेही अबू तुराब खपाए पियो खार का हेॾो आयो को हमराह धाण जे कटियल हिन में मिटीअ मां लॻाई टको हसनैन जो बाबू खार थो खपाए ॾिसां त ईमान
अरे पीछे वे याली खारकू वाला जो टको रखी और खाई बजे तो जो केंद्र सब पास चमकल अभी पे जो नहीं खोले ना कुल नहीं कीड़ा एक कई खार न चढ़ी अला करे पहुंचते का अल्प अच्छे बुता जाए मोटी हवा चीजें वे याली तो खार का नहीं मतलब मुस्कुराए से तो टको नहीं माशाल्लाह समझ में कोट वोट गई ना माना खोटो टको अली कबूल न कयो तो वो याद रखी छॾे खोटो मोमिन पे अली कबूल न कयो नारे हैदरी सका सिद्धो थी बाबा खपर वाला बकर न हो सिद्धो थी दे कम हलन बेड़ा पाक छको सकरात में भी मौला कब्र में भी मौला हशर में भी मौला मां साहिर चाचा साहिर मजल पड़े मां के मां शिकार पर जनाजे पढ़ाओ बोले मां कुर्सी लगंदी मां पंहिंजे अथन सां थी माना ईंदा न अचो मौला महदी जे फौज में भर्ती थियो सभई त ॻाल्हायो बिस्मिल्लाह मौला जे फौज में भर्ती थियो इरादो आहे न ऐं क़ुरान करे बदली के सबके थी वञे पोइ हीअ जेका असांजी फौज आहे साईं बस वञण खां मां जहिड़े खे बि भर्ती कर अबा उमिरि घणी थी अबा कननि खां ॿुधे थो त ॿुधो अखियूं सफ़ा सही थी न और ये मेडिकल कराए तो कामण मामलो तो शर्त ॿुधायो मेडिकल कराए तो कामण मामलो या यो हेपेटाइटिस सी या बी या मुदे जो बुखार ये सब कम क्लियर कराए अचे और ये तालीम ॾेखार त घणी आहे एॾे उमिरि जो क़ैद आहे मोदीअ जी फौज में उमिरि जो क़ैद बाक़ी ॿिया कम आहिनि साईं जमल ईंदो नी तो उते गवर्नर का सलमान हूंदो न अबू सर हूंदो न मिकदाद हूंदो न मालिक अश्तर हूंदो न ये थोड़ा ही ना बर पे आले जुल छड़ा हां सफा ना यो हेडे ने ऑफिस में काम लगो बाबा के नो पुट छोटे जो असा बे हेरी आया हो जो रात जो ही काम करे रखंदा त देना है ना दा तो सलमान टेस्ट वठो बिस्मिल्लाह ये फौज में भर्ती थियणा आहिनि मौला चंदो सलमान चंदो भर्ती थियणा हा नमाज पढ़ा दो आज मौला ही दो ये थक जी ने क्या हो यार हो यार सामने यार अरे इलाही पंदु करे हो देखे तो मस्जिद में नमाज पढ़े वो बेचारे भी ठीक है तक नमाज में इस मानव जी छातू करे नमाज तो पढ़े तो पति बेइज्जती तो करे अल्लाह की बात है मेहमान ने बतू आई हेड़ी हालत बाहर में तो एक पेड़ो हाथ में देसो यार छुपा गया खेलता है माथे पे बते यार ये सब वो हाल ही को एक जी अभी तो ये बड़ी करना कोशिश चिपा अल्लाह चिपू बहुत ही अल्लाह जी हां चिपा तो मां टपड़ गाड़ी तो खड़ो असा जे गोठा हलो अल्लाह जो एर भोर नारे अरे हिते अलावा असा के अटक्यो पियो पर हेडे अला जो एक भेर जे हुचे मौला जी जात जो कसम इन मैसम शीए के कितना थिया वाको के मौलवी जैसे मैसम मुझे मोहब्बत में तो तकलीफ आ जाए छा कने जी मौला बस तकलीफ त ॿुधाए त मां ज़ेन उठाया जी मुंहिंजे मोहब्बत में जो हीअ ॾियारी हेठी फली छॾी ऐं ॻाल्हाइण ऐं खाइण जे लाइक़ु न रही नौजवानो जुमिलो ॿुधंदो हीअं कदमनि ते हथ रखी ॿई चुमियूं वठी ऐं चयईंसि वो हसनैन जा बाबा
तकलीफ़ थोड़ी ॿुधाई तुंहिंजो इश्क वॾो आहे इश्क तुंहिंजो असांजो तकलीफ़ न बस अची असांखे ॿुधायो सलवात बड़ो हाल है मुहम्मद चार नौजवान मारे तवजो के वापस चार नौजवान सफा उफरंदड़ जवानी पे पूरी ते चढ़ल अञा मस लहे न पई मौला जे आया बारगाह में मौला असा तो सिर कुर्बान करना छा साईं सिर कुर्बान करण लाइ तयार है मौला मौला ने सोचो न सिर दी तो मौला ने असा तुझे इकरार कर के ओए मां छोकरा भी से जो ही का बेटा मारे को जियो जियो अने छिनपुर जा तरा कढी छड़िया तो एक जुमलो ॾेई वञाव सेंटर जुमलो पंहिंजो गुफ़्तगू जो मुंहिंजो इमाम तो फरमाए त हिन खे छो सींगारींदो काउंटर बि हिन ते क्रीम हाणे त वरी सही मसाला अहिड़ा लिखंदा आहिनि पुराणे जमाने कसम मां ॾिसी मजबाई वरी अॻो इहे हाणे त सफ़ा छा थी वियो आहे चाचा मसाला अहिड़ा लिखंदा आहिनि मसाला वाला जो छुट्टो खर्च करे जी बोला मित्रन में ॾींदुमि माइटनि में ॾींदुमि दोस्तनि में ॾींदुमि सॼो ज़हान ॾिसंदो इन जे करे हिनखे पाउडर ॾो किन बोला ॾिसी हिकिड़ो जुमिलो नौजवान वठे त पंहिंजी अमानत मुंहिंजे इमाम फरमायो हिनखे तूं सींगारे त माइट था ॾिसनि न बेवकूफ़ दिलि खे न तूं सींगारे जंहिंखे रब थो ॾिसे असांजी वरी हाणे त साईं मां चवां थो हिन ॾाढीअ खे पेर हुजनि वीचारी थाणे ते हली कंहिं महिल वाढी था ॾियसि ईअं या चुंगी घाड़े थो वरी हेॾो वरी साईं हिकु पासो मथे जो चट मां जॾहिं पहिरियों ॾिठो माण्हू मां चयोमांसि बाबा हज मूंखे का तकड़ी जो अध में चिन चाचा न थी ना ख़बर मां चयो न बा जे फैशन निकितो आहे चाचा अरे हे पीर जेके हित वारा पीर जॾहिं सभु मोहतरम आहिनि सभु भला साईं खे टोपी साई त मुरीद खे बि साई जे हुनखे साईं खे हीअ तुरली हाणे त हर पीर पंहिंजूं टोपियूं कढियूं आहिनि त मथां मुरीद सारो विञाइजी वई अरे केॾो ख़ुशि नसीब आहे चलो अल मुखण न ॻाढ़ा लटा पाए न कारा लटा पाए न कंहिंजी तुर्की टोपी पाए न कंहिंजूं जुतियूं वञी चट हिकिड़ो बसि अल में अपास खण हर ठक पीर चवंदो हर ठक पीर चवंदो इन ते फीड़ियूं न पढ़जान हे अपास जो मुरीद थी चुको आहे करम कयो थी रब एशिया तो मिलियो छाए सही इंडिया जो अलम हेड़े हणंदा उधर जो जेको सरकारी कर्ज मां मारन बधले होए में ॾाए वेठा है वरी जे हेॾो सॼे मुल्कनि जा ई नाला थो नथो खणा काई सरहद आहे काई परचम पाकिस्तान जो टपी नथो सरहद सॼो काइनात क़ुर्बान कयां उमुल बनीन जे पाक परचम ते पुट था जंहिंजी का सरहद न आहे निकिरी पवंदो जवान मरम थो चई बाबा मेंबर खून थो घुरे न जॻह बसि अॼु पहिरीं राति जॾहिं थींदी मूंखे न आलिया जी छुटीअ जो क़िस्मो आहे ए दर्द वद मोगल हेॾा मां छुटियूं ॻाल्हियूं कबूल कयूं
मां सभिनी को माफ़ी वठी पड़ी हुआ पर हिकु ॿिए खे भाकर पाए चवंदो यार ॿार जो चंड ॾिठो हलो का मौला जी सभी ॻाल्हि कयो का अॻियां ॻाल्हि कयो मौला जे ज़ात जो कसम आहे धीम सां चंड ॾिसंदे न पर अलीअ जे धीम जो पर में चंड ॾिठो मैं कहा गया ना ये फिक्र की जुमले तो चला ये करे है का पानी विड़ी भी पौधो रब न करे पर तो जो रात जो लड्डू को तो कांधड़ो खड़े ना सभई मिली मिलो अबा रे लहू क्यों दिया है पर हिन मन न्याय मठी बाहर अस्बिक बिन नबाता उर्वई कफारी बरवायो तो छोचन जबल हुसैन मदीने में लड्डू रवायता ते एतिरो बोरो हो जो झुड़ जी गजकाट न ॿुधी सघंदो पर जबल ज़ैनब भाई हुसैन मदीने पे छॾे न जन धीउ खे सॾु करे चई ज़मीन हेॾे था ये अध रात जे टाइम रोज छो जी बाबा बोलो जो अच्छी बाबा वकील बोलो ये मैं कुछ ही नहीं बोलूँगा और आज मुझे दिल थी चले तक मदीने जो बेटी बोलो वली तो पली तक दरबार में खत आयो ज़हरा जो लाल दे या भैया तक करे आपा जो अच्छी सर मौला अरड़ा नौजवान वठी गाज़ी की क़यादत में जब मैंने कमीने के दरबार में अंदर दाखिल थो मैं सैयदन को माफ़ी वठी जुमलो तो बड़ा सभी नौजवान के बाहर बेही रहो मुझे बुलंद आवाज़ ॿुधो तो पोइ अंदर दाखिल थो जो न दाखिल न थियो बस सभु माफ़ी ही है ना तो बस अंदर मां ही थो वञा जब सरकार अंदर दाखिल थो न चैन छो घुराए थी मुझे इबादत जो टाइम आहे कि हे यज़ीद जो ख़ुदा तो बैयत कर कि बैयत रात जो न थींदी आहे उंदहि जो न थींदी आहे सुबुह चिट्टो ॾींहुं थियण में पूरो मदीनो घुरा त मां अली जो पुटु बैयत जे लाइक़ु आहियां या कमीने जो पुटु फ़याज़ साईं हेॾो कुर्सियूं कयूं हेॾो बि वली बि विच ते वेठो जीअं मौला अंदरों हीअं कुर्सियुनि जे विच में खपियो न त हुन मरवान ॾिसी चुसि त वली त हेड़ो हथु नई पियो अॼु हुसैन जो सिर कलम कर त भला सिर जो नालो आहे न जीअं गाज़ीअ खे उघाड़ी तरार हथ बि तकड़ा कदम अंदर खड़े ऐं जलाल में अचे अल्लाह जे जलाल जो मज़हर उन ॾिस जो कहिड़ा कमीनो जेको मुंहिंजे ज़हरा जो लाल जो सिर थो घुरे ॿई कुलनि ते हथ रखी ऐं गाज़ीअ जे चेहरे खे चुमी वेठो ऐं चयसि गाज़ी केॾो फ़र्क़ु आहे अॼु सॾु न पियो मां त बि हलियो गाज़ी को वक़्तु ईंदो सभु कमु में त बि छा कुझु माण्हू थो चवे बसि 5 मिंट ॿुधो त मां वापार जे असांखे मदीने में जंहिं सैयद मदीने छॾनि पिया ॾिठमि सॼे मदीने में बहितर वतन आहे ॾिठमि सैयद में जेके 40 रावेलियूं हुयूं घर हुया 65 घर ते मुश्तमिल आहे हर कंहिं बीबीअ जे घर जो पर्दो वठे थो उनजो पुटु वठी अलमारीअ खां वठी अचे सवारीअ ते विहारे कासिम पंहिंजे माउ खे वठी आयो अकबर लैला खे वठी आयो हर पुटु पंहिंजी माउ खे अलमारीअ ते विहारींदो हो बसि झटि न गुज़री हिकिड़ो 70 दरवाज़े जो वॾो जो पर्दो वठे थो हाणे हिकु न डोड़ो ॾिसूं त हुसैन बि डोड़ियो गाज़ी बि डोड़ियो अकबर बि डोड़ियो कासिम बि डोड़ियो ऐं मोहम्मद बि डोड़िया मां हुन खां चयो त हे केरु जो दरवाज़ो मथे थो हे पर्दो कंहिंजो मथे थो हुन बागे चयो त मुंहुं परते करे अलीअ जो धीउ ॿारु जनाब अली अकबर के हाथ चलिया गाज़ी मौला के हाथ चलिया कंठ ॾिनई
आका ज़ाते हिम्मत पैर रखी और पोइ सवार थी जुमले ॿुधंदो मुंहिंजे आका ज़ाते चौधारी चङी तरफ़ ने ॾिसी ऐं चयसि गाज़ी अॼु मूंखे सवार उहो कराए जेको मूंखे यार हुजे शुरू सभिनी जा हथ हटिया इन शाम जे बहारीअ जा हथ बसि मां अॻिते वधी जंहिंमहिल यारीअ जो सुबुह थियो न ऐं सैयदनि जा सिर जंहिंमहिल कलम थिया कठे थिया न इन कमीने में रसीअ जी जंठ जी रसी लाज़ी ईअं शिमर जो उछ में चई अलीअ जी धीउ तूं थी पाराईंदी या मां पाराई मोहम्मद जो धीउ तूं नथो पाराए सघे रब जे ज़ात जो कसम जंहिंमहिल क़ैद थी वियो न हाफ़िज़ मोहम्मद अली जा जुमला आहे उहो चवंदो जंहिंमहिल ज़ेवर बीबन पाता न मिज़ाज सुनास हुई अलीअ जी धीउ उठनि जे पलाणनि ते बीबियूं चढ़ी न पई सघनि वरी हिकु उठ जे भर में वेही ऐं ज़ैनब जो अचु अमा लैला हाणे हिते पेर रखी हाणे सवार थी वरी ॿिए उठ जे भर में वेही हीअ गोॾी मथे करे चयसि अचु अमा हाणे फिज़ा थी 28 बीबियुनि खे सवार कराए जंहिंमहिल अकेली अलीअ जी धीउ बची न सहरा ने मुंह करे ऐं चई अचो अल्लाह